बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। ॿ ॾींहं पहिरियां IG सिंध गुलाम नबी मेमन साहब हैदराबाद में पंहिंजे पुलिस ऑफिसरनि जो हिकु वॾो इजलास सॾायो। उन इजलास में IG साहब हुकुम जारी कया त मंशात ते कंट्रोल कयो वञे, छाकाणि त मंशात जे वाहिपे सबबि ॿी जेका क्राइम आहे, समाजी बुरायूं आहिनि, उहे चोट चढ़ी वियूं आहिनि। इन में को बि शक कोन्हे त सिंध जो हर हिकु ज़िलो, वस्ती, वाहण, ॻोठ, वार्ड सभु जा सभु क्राइम सां भरिया पिया आहिनि ऐं का राति ख़ाली न आहे जॾहिं सिंध जा हज़ारे माण्हू लुटिजनि नथा, मरनि नथा, क़तल नथा थियनि। ऐं ईअं ई सॼी सिंध जेका आहे उहा ॾोहनि जे वर चढ़ियल आहे। इन ई IG साहब कुझु ॾींहं पहिरियां पंहिंजे डिपार्टमेंटल हिकु लिस्ट जारी कई हुई कुझु पुलिस ऑफिसरनि जी जेके मंशात में मुलवस आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ॾोहनि में मुलवस आहिनि। पर IG साहब खे यादि ॾियाराईंदा हलूं त उहे इन्हनि पुलिस ऑफिसरनि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई कान थी आहे। उहे पुलिस ऑफिसर नौकरियूं करे रहिया आहिनि ऐं जीअं त उन्हनि ते इल्ज़ाम आहे मंशात फ़रोशीअ जो ऐं ॿियनि ॾोहनि में सरपरस्ती करण जो, उहे करे रहिया आहिनि। उहे ॾोह जीअं जो तीअं पुलिस ऑफिसरनि जे हथों थी रहिया आहिनि ऐं सॼी सिंध जेका आहे उहा ईअं बर्बादु थी रही आहे। ॿियो त सिंध में जेका सिंध पुलिस आहे उहा मुकमल तौर ते पंहिंजे इदारे जे ताबे त आहे कान। उहा वॾेरनि जे ताबे आहे, MNAs जे ताबे आहे, MPAs जे ताबे आहे ऐं अणसिधी तरह उनखे जेको आहे सो पीपल्स पार्टी हैंडल करे थी, पंहिंजे मक़सदनि जे लाइ इस्तेमालु करे थी। मुखालफ़नि खे हिसाइण जे लाइ, मारण जे लाइ, उन्हनि ते केस दाख़िल करण जे लाइ उन्हनि खे इस्तेमालु करे रही आहे पुलिस खे। ऐं पुलिस जेका आहे उहा कमदारी करे रही आहे वॾी ख़ुशीअ सां। कुझु पुलिस ऑफिसर अहिड़ा आहिनि जिन ते अदालतुनि में केस हलनि था पिया, उन्हनि ते क़तल केस आहिनि, सख़्तु गुनाहनि जा उन्हनि ते केस दाख़िल थियल आहिनि, पर उन्हनि जे ख़िलाफ़ु का बि चार्जिस कान्हे का। काफ़ी पुलिस ऑफिसरनि जूं मंशात जूं फैक्ट्रियूं हलंदियूं पियूं, इहा सभिनी इदारनि खे बि ख़बर आहे, इहा समाजी इदारनि खे बि ख़बर आहे, या मीडिया जे इदारनि खे बि ख़बर आहे। त ईअं ई जेको आहे सो पुलिस कंहिंजे बि कंट्रोल में कान्हे का ऐं पुलिस खे जीअं वणे थो ईअं करे थो। चादर चौधीवारीअ जो तक़दुस पेमाल करे थी पुलिस। इहा ई पुलिस धाड़ेल पैदा करे थी ऐं पोइ वरी धाड़ेलनि जे हथों पुलिस क़तल थिए थी, शहीद थिए थी। ऐं तव्हां इहो ताज़ा वाक़िया तव्हां घोटकी ज़िले में ॾिठा हूंदा त जेको आहे सो पुलिस कीअं धाड़ेलनि जे हथों क़तल थी आहे, शहीद थी आहे। छाकाणि त धाड़ेल फैक्टर जेको पैदा करे थी उहो पुलिस करे थी। पुलिस जे आज़ार खां तंग थी माण्हू धाड़ेल थियनि था। ईअं ई सिंध पुलिस जेका आहे उहा ॾोहनि खे कंट्रोल करण में मुकमल तौर ते नाकाम वियल आहे। ऐं उन में ज़रूरी न आहे, माना उन में ज़रूरी आहे त सिंध हुकूमत जी जेका पुठि भराई थिए थी ॾोहनि में, उहा सिंध गवर्नमेंट बि करे थी। पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे जेका मुकमल तौर ते क्राइम खे जेको आहे सो शेल्टर ॾिए थी ऐं उन क्राइम जे आड़ में उहा पलिजे बि थी। सिंध में पुलिस जो जेको किरदारु आहे उहो इंतिहाई भयानक आहे। ऐं नथो सम्झां त सिंध में को बि हिकिड़ो पुलिस ऑफिसर हुजे, को ॿुधाए पुलिस ऑफिसर त आउं ईमानदारु आहियां या मुंहिंजे ज़िले में ॾोह नथा थियनि। को हिकु SP ॿुधायो सिंध में। ऐं तव्हांखे सभिनी ज़िलनि जा SP जेके आहिनि उन्हनि उहे क्राइम कंट्रोल न करे सघनि था ऐं उहे मुकमल तौर ते जेको आहे सो उन्हनि छूट ॾिनी आहे ॾोहारनि खे। मंशात फ़रोशीअ में मासूम ॿार जेके आहिनि उहे बि मंशात खे वापराइनि था। सिंध जी पोज़ीशन इहा आहे। ऐं जीअं पुलिस ऑफिसर जो तव्हांखे ज़िक्र ॿुधाईंदुसि, उन खां पहिरियां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको IG हुयो AD ख्वाजा साहब, सनाला अब्बासी, आफ्ताब पठान, इन्हनि सिंधी पुलिस जेके सिपाही हुया, सिपाह, उन्हनि खे त नौकरियुनि मां फ़ारिग़ करे छॾियो ऐं उन जाइ ते उन्हनि अफ़गानी भर्ती कया। अॼु जेको आहे सो सिंध पुलिस में वॾे में वॾी अक्सरियत अफ़गानियुनि जी आहे ऐं उहा धड़ाधड़ वधंदी पई वञे। ऐं उहो सिंध असेंबली में हिकिड़ो अफ़गानी वेठो आहे, उहो उन्हनि खे शेल्टर ॾिए थो, सपोर्ट करे थो। ज़ाहिर आहे को वक़्तु ईंदो जॾहिं इहा गंगा जल थींदी, मामिलो गड़बड़ आहे, आसान कोन्हे को। इहे हालतूं अॻिते हली कंट्रोल मां ॿाहिरि निकिरंदियूं जॾहिं माण्हू हिन वक़्तु त माण्हुनि मां जेका मज़ामती सघ आहे उहा त ख़तमु थी वई आहे न, पर उहे बददुआऊं ॾियनि था। उन्हनि वटि हिकिड़ी सघ मौजूदु आहे बददुआऊं ॾियण जी।
त आउं हिकिड़े अहिड़े पुलिस ऑफिसर जो ज़िक्र कयां थो या हिकु अहिड़े ज़िले जो तव्हांखे मां ज़िक्र ॿुधायां थो जेको बदक़िस्मती सां उन ज़िले खे हमेशह रिटायर्ड थींदड़ ऑफिसर मिलंदा आहिनि। उहो ज़िलो आहे नौशहरो फ़िरोज़। हिन मौजूदा उते जेको ASP आहे उहो सरदार आहे पंहिंजे बिरादरीअ जो, सरदार क़यूम पिताफ़ी साहब। बुज़ुर्ग पुलिस ऑफिसर आहे। ख़बर आहे कोई एडेक्ट बि वठंदो आहे, को अफ़ीम वग़ैरह मूं ॿुधी आहे ख़बर, मूंखे हिन जे अलावा बहितर ॼाणे थो। इहो वाहिद पुलिस ऑफिसर आहे जंहिंजे जेको अघूर निंड हुजणु सबबि जंहिंजे ज़िले में रोज़ सवनि जे तइदाद में ॾोह थियनि था, सवनि जे तइदाद में। पूरी दुनिया में कहिड़ो बि अहिड़ो शहर ज़िलो न आहे जिते एतिरा ॾोह थींदा हुजनि जेतिरा नौशहरो फ़िरोज़ में थियनि था। इन करे थियनि था त उते जो जेको ASP साहिबु आहे उहो रिटायर थियणु पियो वञे। हूअं थींदो आहे त ऑफिसर रिटायर थियण खां पहिरियां दुआऊं वठंदो आहे, कि खीर जा कमु कंदो आहे, जेके के खैरियाती कमु कंदो आहे त जीअं तारीख़ में कुझु वक़्त जे लाइ यादि रहनि, माण्हू मूंखे दुआऊं ॾियनि, ऐं ज़िलो छॾे थो वञा त माण्हू मूंखे गारियूं न ॾियनि, माण्हू दुआऊं ॾियनि, मुंहिंजे सिहतयाबीअ लाइ दुआऊं ॾियनि। रिटायरमेंट थियण खां पोइ त असां वटि जेको ऑफिसर आहे उहो त ईअं हूंदो आहे ख़ाली डॿो, गेट दरवाज़े ते ॿाहिरि वेठो हूंदो आहे त उनखे त को रेड़े वारो बि सलाम न आहे कंदो, छाकाणि त उन्हनि जा प्रकार अहिड़ा आहिनि सिंध ऑफिसरनि जा। उहे कहिड़े बि शोबे में मौजूदु ऑफिसर हुजनि, हिकु त उन्हनि खे हिते सॼो लॻल आहे तकबर, एॾो तकबर आहे उन्हनि खे जो हू छाकाणि त पाण मौजूदा जेका सरकार आहे, मां ॾुखिया लफ़्ज़ नथो ॻाल्हाइणु चाहियां, पर हू उनजी कमदारी कनि था, ऐं उहा साॻी वरी जेका हुकुमरानीअ वारी जेका आहे जेका ज़हनियत आहे उहा वरी आम माण्हुनि ते अप्लाई कनि था। त उन करे आम माण्हू हाणे उन्हनि खे लाइक नथो करे। भाई तव्हां दुनिया जे कंहिं बि मुल्क में को फाइल कंहिं ऑफिस में वञे थो 5 मिंट उते नथो रुकिजे। असां वटि फाइल महीननि जा महीना पिया आहिनि, माण्हुनि जो फाइल ॿाहिरि नथो निकिरे। त अब्दुल क़यूम पिताफ़ी साहिबु जॾहिं इन खां पहिरियां अकबर लिगारी हुयो, उहो बि ईअं हुयो, टांगे मां निकितल घोड़ो, बेकार तरीन ऑफिसर हुयो जंहिं बर्बादी कई। हाणे क़यूम पिताफ़ी साहिबु आहे, सरदार आहे। हिन सरदार साहिबु जेका ज़िले में लुट मचाई आहे, हिकु त मनशात फ़रोशी खे धड़ाधड़ सपोर्ट करे थो, समाज जूं बुरायूं त ॼण हिन जे हुन में आहिनि, आइडियल माइंड आहे हुनजो ॼण त लॻी क्राइम हलंदो, ॿियो कुझु बि न हलंदो, छाकाणि पाण सरदार आहे। हिन करे बि ऐं उन खां पोइ सॼो ज़िलो रोज़ु लुटिजे थो, कई माण्हू रोज़ु मरनि था। दुनिया में किथे बि ईअं कोन्हे को एॾो क्राइम जो रेशो। मां सम्झां थो हिनखे वर्ल्ड बुक में हिन जो नालो अचणु खपे, ज़िले नौशहरो फ़िरोज़ जो। अॻु में असां कराची ॿुधंदा हुआसीं, कराची में लियारी ॿुधंदा हुआसीं, पर हाणे त उते त ख़तमु थी वियो आहे, छाकाणि त हिकु त अवेयरनेस आहे ऐं जेको आहे सो क्राइम जो रेशो उते घटि थी वियो आहे। पर क्राइम जो रेशो जेको सभ खां वधीक आहे उहो ज़िले नौशहरो फ़िरोज़ में आहे। अब्दुल क़यूम पिताफ़ी साहिबु खे जॾहिं मूं चयो हुयो, फ़ोन कई हुई त साईं मुंहिंजूं 2 मोटरसाइकिलूं चोरी थी वियूं आहिनि, फुरिजी वियूं आहिनि, तव्हां मोटराइजो। त साईं जन चयो त किंग वटि आहिनि त मां मोटराए ॾियां। मां चयो सर तुंहिंजे सियासी हाउस ते बीठियूं आहिनि मुंहिंजूं गाॾियूं। त चईं बाबा उहो त असांजो हाउस आहे, उहो जीअं चवंदो ईअं थींदो। पिताफ़ी साहिबु तव्हां रिटायर थियण पिया वञो कुझु ई अरसे में, ऐं हूअं बि सभिनी माण्हुनि जी ज़िंदगी मुख़्तसर हूंदी आहे, मोटाया वेंदा आहिनि, पर तव्हांखे घटि में घटि हितां को बहितर नालो कमाए वञो, को 4 माण्हू तव्हांखे दुआऊं ॾियनि। केतिरा माण्हू रोज़ु लुटिजनि था ऐं उहे सभु जा सभु तोखे बददुआऊं था ॾियनि। तूं पंहिंजे इलाइक़े में पाण खे सरदार सॾाईंदो कहिड़े मुंहं सां? मूंखे ख़बर न आहे त तुंहिंजी जेका ऑफिसरी आहे उहा तूं ऑफिसरी ॾिसींदो या नथो ॾिसी, मूंखे न आहे ख़बर। त इहो वाहिद ज़िलो सिंध जो आहे नौशहरो फ़िरोज़ में अब्दुल क़यूम पिताफ़ी साहिबु सॼो ज़िलो लुटाए रहियो आहे। ऐं हिर्स आहे, सिंधी कामोरो जेको आहे उहो पैसे जे लालच में एॾो त बेहिस थी वियो आहे, उन मां टको बि जेको आहे उहो शर्म जेको आहे उहो न रहियो आहे उन्हनि में। छाकाणि त उन्हनि खे सिर्फ़ु पैसो खपे थो, स्टेटस खपे थो। पोइ माण्हू भली बददुआऊं ॾियनि, माण्हू लुटिजी वञनि, पुठिजी वञनि, मरी वञनि, खपी वञनि। माण्हुनि जो अशर जेको आहे उहो इंतिहाई। अॻु में असीं ॿुधंदा हुआसीं सोमालिया, हिते तव्हां UAE में तव्हां सोमालिया ॾिसो, सोमेलियंस हिन वक़्तु वॾा बिज़नेसमैन, उन्हनि जो GDP रेशो ॾिसो केॾो आहे। त इन करे आउं सम्झां थो त हिन SSP साहिब खे खपे हा त क्राइम ख़तमु करे हा, पर हिन त पंहिंजे पुलिस खे माज़ूर ऐं मफ़लूज बणाए छॾियो आहे।
हर थाणो जेको आहे उहो किरोड़नि में विकिरो थिए थो ऐं हर थाणे ते खुलम खुला रेट लॻे थो क्राइम जो। सिंध जो अनोखो पुलिस ऑफिसर आहे। मां सम्झां थो सिंध में ॿिया बि SSPs आहिनि, पर हीउ सभिनी खां गोए खणी वियो आहे किराए में, ॾोह में, कमदारी में, ज़ुल्म में, बरबरियत में। ऐं शायदि इहा वेझड़ाई जी जेका तारीख़ आहे ईंदड़ कुझु सालनि जी, उहा हिन खे बदतरीन ऑफिसर करार ॾींदी ऐं माण्हू अॼु बि हिन खे जेको आहे न हथ खणी पिटनि था पिया। ऐं उन बददुआऊं जेके आहिनि उहे ज़रूरु लॻंदियूं आहिनि। ईअं केरु न सम्झे त हीअ फिरणी कुर्सी ते वेठो आहे, पहिरें में वेठो आहे त बददुआ नथी लॻे। बददुआ माण्हूअ खे दिमाग़ी तौर ते बि मफ़लूज कंदी आहे, माज़ूर कंदी आहे, अपाहज कंदी आहे ऐं उनखे का ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे ऐं उहो वधीक ज़ुल्म करणु शुरू कंदो आहे। इहा बि बददुआउनि जो हिकिड़ो क़िस्म आहे। मूं तव्हांखे ॿुधायो त इहे सभु जेके आहिनि न, इन्हनि पुलिस ऑफिसरनि जो इहो वाहिदु ज़िले नौशहर फ़िरोज़ जो पुलिस ऑफिसर आहे जेको क्राइम जो अबो आहे। ख़ुदा ताला इन पुलिस ऑफिसर ते पंहिंजो रहम करे ऐं हिन खे हिदायत ॾिए। मूंखे नथो लॻे त हिन जो अलाए छा थींदो।